मदीने वाले जो हुस्न अखलाक ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार खे ॾिसो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी पूरी ज़िंदगी अवां असांजे साम्हूं आहे ॼमण खां विसाल ताईं हुज़ूर अलैहिस्सलाम जे तमाम ज़िंदगी जा तमाम लम्हात हदीस सीरत जे किताब में तव्हां असांजे साम्हूं आहिनि अल्लाह ताला तव्हां असांखे फरमायो त मुंहिंजे हबीब में तव्हांजे लाइ मुंहिंजे हबीब जी ज़िंदगी में तव्हांजे लाइ भलो नमूनो आहे दुनिया वारनि जे पुठियां हलणु छॾे ॾियो रसूलुल्लाह जे इत्तिबा इख्तियार कयो मदीने वारे जे तरीक़े ते हलो रसूलुल्लाह जे ज़िंदगी खे पढ़ो ऐं पढ़ण खां बाद में पंहिंजे मथां उनखे नाफ़िज़ करण जी कोशिशि कयो त खाली पढ़ण सां कमु कोन थींदो खाली ॿुधण सां बि कमु कोन थींदो जो माण्हू ॿुधे हिकिड़े कन खां ॿिए कन खां ॻाल्हि खे कढी छॾे हिन मां फ़ाइदो कोन थींदो असुल पढ़ण ऐं ॿुधण जो फ़ाइदो तॾहिं आहे जॾहिं मदीने वारे जे हाल खे रसूलुल्लाह जे तरीक़े खे मदीने वारे जे ज़िंदगी मुबारक जो मुतालो कयूं पढ़ूं ॿुधूं त उनखे पंहिंजे मथां